आओ है ना हो, इसे अपना ही घर समझो। वैसे भी ये मेरी खाला का घर है, मेरा बचपना यहाँ पे ही गुजरा है, लेकिन ये घर वाले पता नहीं कहाँ नजर गए। माँ साथ है? ओ माँ सड़, माँ साथ मीर खान है? ओ माँ सड़, ओ अती मुमल है? अदी हिना है मुसाफिर शहर में नौकरी कर लिया। और है ना ये मेरी कजन मुमल है। हाय मुमल, कैसी हो? अदी हाय ही छाती चवे अदा अदी ही तो कम हाला वाल दी पूछे तो खुश है, तबियत सही है, मां सड़ खुश है, मां साथ खुश है, समझ कुछ। हाँ हाँ अदा तोखे तो खबर है असां के शहर जी कोली न थी अचे। असी तो बेराड़ी जा माण्हू आहियूं, शहर जी कटड़ पटड़ असां के अचे ही कोन। नहीं नहीं अति मुमल, आप परेशान ना हो, मुझे थोड़ी थोड़ी सिंधी समझ में आती है। मासड़ ही मासड़ वाला नंबर कौन था? अच्छा अदा चाचो तो ववा नितल वाली होटल ते, बाकी सोट वारा अंदर सुता पिया है। अदा चाचो बची हो। हाँ चाचा बाबा खुश है चाचो बोलो किया अल्हम्दुलिल्लाह, कहाँ खुश है, तबियत सही है? बस अदा जिंदगी जा रही है ना गुजार। तू बुढ़ा खुश था बाबा? अल्हम्दुलिल्लाह। ये छोकरी के रहा चाचा शादी कई थी छा? हाँ भाया तो तुम पंहिंजी ज़ाल खे असांजे घर वठी आयो आहीं। न चाचा अहिड़ी ॻाल्हि न आहे, शादी बि कबी तकड़ कोन्हे का। ही हिना आहे मूंसां गॾु शहर में नौकरी कंदी आहे, जॉब कंदी आहे। हाँ पुट इहो बि ॿुधो आहे त शहर जूं मायूं मर्दनि सां गॾु कमकार कंदियूं आहिनि ऐं उन सां खुलो गुल में मिलाए हलंदियूं आहिनि। सो मूं सम्झो त शादी कई आहे। न चाचा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का, शादी बि कबी, पर ॿियो अर्ज़ त मूं NGOs में हिकु नओं प्रोजेक्ट कयो आहे पंहिंजे ॻोठ जी बहितरी जे लाइ। मां उन कम जे सिलसिले में हिते आयो आहियां ऐं कुझु ॾींहं हिना खे हिते छॾे थो वञा। हिन जो तव्हां ख़्यालु कजो जीअं मां साइड ते वञी कमकार जी जांच पड़ताल करे अचां। हाँ पुट तोखे त ख़बर आहे असीं सिंधी माण्हू महिमान नवाज़ आहियूं, हिन जो तूं फिक्र न कर। ईअं सम्झ त जीअं मुंहिंजी मुमल आहे न, इहा मुंहिंजे लाइ मुंहिंजी धीउ आहे। हिना ठीक है, अब मैं चलता हूँ, साइड पे काम चल रहा है, वहाँ देखे आऊँगा। तुम अपना ख्याल रखना, आपको किसी चीज़ की जरूरत हो तो मुझे कॉल कर लेना, ठीक है? अमा मुमल ठीक है वहीद, तुम भी अपना ख्याल रखना। अमा मुमल हिना थी के अंदर वठी अच आराम कर। बाबा फिक्र ए मुंहिंजा मालिक रंगी जा रंग आहिनि। हेलो जी हाँ अम्मी, जिस तरह मैंने सुना था कि सिंध के लोग बहुत मेहमान नवाज हैं, यहाँ सब मेरा बहुत ख्याल रखते हैं और आप मेरी फिक्र ना करें, मैं यहाँ बहुत खुश हूँ, बहुत बहुत खुश हूँ। एड़ी भली शे लगे तो अम्मा वाली दुआ सर कयो दांगे शे भलिया मालिकी काने से। How are you, Mister? अंग्रेजी में गाली न ले माई, सीधी सले में सीधी गाला का जवाब नहीं है। No, no, I am talking to you. अरे बापे के कोड बदल गाने जे अंग्रेजी में गाला से करे। मैं हिना हूँ। हाँ पर माँ अंग्रेजी मुखे भी थोड़ी थोड़ी अचे थी, मुँह याद कई तो गालायो मुँह जो बुझ जाए। 1 2 1 2 3 1 2 3 4 4 5 6 7 8 9 10 बस खत्म अंदर थे दे। अरे पागल,
मन असां मासा त शइ भली खणी आया हलड़े वई त सलाम कई सामान खणी असांजे घर रखे हलियो थो वञे मेरो नालो जानू है हूअं त असां जान मां छॾाईंदा आहियूं पर हिनमहिल जानू थी पियो आहे दिलि चए थी त तूं ख़ाली रुॻी जी मूं चवंदी त मां चवंदुसि ओके अञा त घणा ॾींहं हिते आहिनि जी हाँ, मैं इधर हूँ। अच्छा मुंहिंजी ॻाल्हि सम्झी ईंदी मैं इधर हूँ और मैं इधर हूँ। मैं भी इधर हूँ वॾेरे वटि शिकारी कुता हुया मां में इहा मूंसां ॻाल्हि छो न कई सॼो दाई विञाए छॾियो अरे रे हेॾे मूंखे अॻु में ई ख़बर हुई त बाबा तोखां इहो कमु कोन थींदो ॿुध मामा मामा तोखे ख़बर हुई त वॾेरे वटि शिकारी कुता आहिनि त पोइ तूं मूंखे ॿुधायो छो न अरे बाबा मूंखे कहिड़ी ख़बर त निभा खे कुता पालिया न पर ॿुध हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿी खणी आया ॿुधायां थो अचो ईअं कमु कंदे त थी वेंदई मनोज पोयां जियो छा मामा वाह जी ॻाल्हि ॿुधाई अथई हिते रखीसि न रुगो हिते न रखीसि न थोरो हेॾा बि रखीसि हाणे तूं रुगो चुप करे वेठो हुज चुप कंदुसि त कमु थी ॾिसजां मीर ख़ान कीअं थो इहो मुल्क लुटे अचे रुगो अथव रड़ियूं मुल्क लुटे अचे कयो त कुझु कोन था निभागा रुगो कमु हंग थो रुगो ॻाल्हाइण कमु त थिए ई कोन थो मामा मूंखे प्यारो न हुजी हा न तने बदू करी छॾियां अरे प्यार बस हाणे तूं हल डर बाक़ी छॾे ॾे मूंखे त मां पिस्ता रुगो ॻाल्हियूं आहिनि पुट न प्यारो हिन न मामा न हाणे तूं बेफ़िक्र पहिरियां जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा न त हिननि वटि शिकारी कुता आहिनि त मां ॿिए नमूने वञा हा हरू भरू कुतनि खां टिकी थो हिकिड़ो कुतो घर में वेठो अथई इन ॻाल्हि कोन थो टिकी चङो हलां थो हाणे तूं पक सां चाचे खे पटको ज़रूरु बदिराईंदे ओयो चाचे खे पटको बदिरायां या न बदिरायां पर तूं असांजा पटका ज़रूरु लाहींदी इहो पक्का सुट कुझु त ख़्यालु कर चाचो जे सॼे ॻोठ में पंहिंजो घाट ऊचो करे थो घुमे हाय मां नथी चाहियां त हू तुंहिंजे करे पंहिंजो कंधु हेठि करे घुमे हा साईं बस मूं त चाचे जी टोपी मूला थियासीं जे ॻोठ में तूं अची मुंहिंजो मथो फिराए छॾियो आहे भला ॿुध तोखे माइट नसीहत लाइ जहिड़ो छा मां तोखे सम्झायां पई ऐं तूं सम्झी नथो अरे तोखे ख़बर न आहे त चोर जी ज़िंदगी जो छा अंजाम थींदो आहे छा तुंहिंजे लाइ तूं काफ़ी न आहे मां तोसां मोहबत थी कयां तुंहिंजी थियण वारी ज़ाल आहियां छा मुंहिंजो एतिरो हक़ न आहे जो मां तोखे सुठी सलाह ॾेई सघां मोहबत मां इहो तुंहिंजी मोहबत मां फाथो छो आहियां मां पैसो कमाइण थो चाहियां मां अमीर थियण थो चाहियां सही आहे ठीकु आहे तूं भॼ पैसे जे पोयां जेतिरो तोखे भॼणो आहे मां मञां थी त पैसो ज़िंदगी जी ज़रूरत आहे
पर सब कुछ पैसो ना ही होंदो मां तो के का कोने समझाएंदस हला छा थी वे अमीर रखे केडी भी कोशिश कया केडो भी नखे प्यार कया मने कान थो या अल्लाह मुझे ये केडी किस्मत लिखी है तो तो मुझे मौत नहीं ला आजो सुन केर वीडियो नहीं जा रोइंग छजे लथी ना ना सुन कात गाला है ना थान होगे बस पंजी किस्मत देती रुआ अरे करो किस्मत रुवाड़ियो ये तो ता किस्मत के हरू भरू डो था जो सुनी सेफटी है सुलक्षणी है किस्मत में तुझी भली आ तो वांगुर बस तू हरू भरू डो जा मेहरबानी कर थोरो खिल आता सिना हण से उठी किलो दी करी पुराना टपका थी मणी हां 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 अने कुछ न कुछ खबर पई ना हां मानु खिल दुआ दा अल्लाह मेहरबानी चा चेहरो खिली तो पी चली गाल के समझणी तो हाने वो बता दे छाजेला पे या नोई मुखे तुझे बात डाडो दुख ॾिनो आहे अता जी गाल दी करी अता बारो सकता पर अंदर एडो नरम माजड़ो मक्खन मेहरबानी करे जल्दी तवा पाण में ठही वञो शादी कयो अदो तो एड़ा सुख ॾिनो ऐं पोइ वरी असांजो बि त वारो अचे न पर सोट तुझी शादी जे लाइ त का छोकरी खपे खपे छा छोकरी आहे घर में का छोकरी दोडे में विठी कसमा हिन घर में बाहे अख में बाहे घर में आ के ना ये कोने मेहमान जेका थी आई हा हाँ इन सां मूं टांको फिट करे छॾियो आहे बसि थोरो फ़र्क़ु आहे अधु कमु थी वियो आहे बाक़ी अधु रहियल आहे माना मां ठही वियो आहियां बसि हाणे हूअ ठहे अच्छा तूं बि सोच कुझु महिरबानी कर मुंहिंजे पारां लपो हण मन मुंहिंजी बि जॻह ठही पए सोट कम त ॾाढो मुश्किल आहे पर मां कोशिश कयां थी तूं जे कोशिश सां उहो जवाब बि कोन ॾींदी न ये समझ तो जो कम की वियो महिरबानी बत ॿार जॾहिं हिकिड़ो माण्हू आहे त कोशिश वधीक करणी थी पई भॼणा थींदासीं न छोकिरी जवाब बि कोन ॾींदी महिरबानी ऐं पोइ इनशा अल्लाह तोसां मुंहिंजो वाइदो आहे अॻिते सां तोखे ज़ोरीअ परणाईंदुसि शर्माए बि थी इहो बि अचेसि थो शुक्र मां बि थोरो शर्मायां